अज भगवान श्री धन्वंतरी महाराज जो पावन दिवस तव। तहां जरूर सामान वठी आया हूंदव, सोन जी मुंडियूं, सोन जा कंगण, पाइजेब या झुमका, टोपस, या वरी कम से कम स्टील जा बासण, है न, चमचाई बचार वठी अचो त सम्झंदासीं असां धन्वंतरी दिवस मना। लेकिन न भाई, धोखे में न रहो। इहो त पतो ना है कीअं प्रथा हली वई आहे। छो जो असां दूर रहियाऊं पंहिंजे धर्म खां, पंहिंजे सत्संग खां, पंहिंजे असां सनातन ज्ञान खां। धन्वंतरी भगवान भागवत कथा में तव्हां ॿुधंदा आहियो न, 24 अवतारनि में, समुद्र मंथन में धन्वंतरी भगवान त अमृत जो कलश खणी प्रकट थिया। बोलो श्री धन्वंतरी भगवान की। ये आयुर्वेद जा भगवान तव, आयुर्वेद जा। अॼु जे ॾींहुं त जड़ी बूटियुनि जी पूजा थींदी आहे, वृक्षनि जी पूजा थींदी आहे। अॼु जे ॾींहुं योग कयो वञे, प्राणायाम कयो वञे, स्वस्थ सुपाच्य ऐं पवित्र आहार अॼु भगवान खे भोग लॻाइजे ऐं प्रसाद रूप में वठिजे। चओ हरे कृष्ण। अॼु जे ॾींहुं हिकिड़ी अनमोल ॻाल्हि ॿुधी वठो भाई। चओ हरे कृष्ण। पहिरियों चओ हरि बोल, हरि बोल। बोलो श्री धन्वंतरी भगवान की। तो धन्वंतरी भगवान जेके अमृत जो कलश खणी प्रकट थिया, आयुर्वेद जा भगवान, इन्हनि जी कृपा सां ई जड़ी बूटियुनि में, सभिनि में, दवाउनि में उहो रस ईंदो आहे जंहिंसां असांजा दुखड़ा दूर थींदा आहिनि। भागवत में लिखियल आहे, जेॾी महिल अमृत जो कलश खणी प्रकट थिया त उन्हनि जे केवल स्मरण मात्र सां ई दुख दूर, रोग दूर थी वेंदा आहिनि। त हिकिड़ी ॾाढी प्यारी ॻाल्हि असांखे सम्झ में आई त जेॾी महिल बि तव्हां कॾहिं बि काथे बि कोई बि अगरि कोई दवा वठो था, आयुर्वेदिक, वधीक हाणे एलोपैथिक थी हलनि या होम्योपैथिक, काई बि दवा वठो था त पहिरियों भगवान खे यादि कयो। बोलो श्री धन्वंतरी भगवान की। ओम श्री धन्वंतरिये नमः। इहो उन्हनि जो मूल मंत्र अथव, ओम श्री धन्वंतरिये नमः। लेकिन तव्हां इहो मंत्र न बि चई सघो त हे धन्वंतरी भगवान मुंहिंजा दुखड़ा दूर कजो। ईअं चई करे दवा वठंदव ऐं चवंदव श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, त उन दवा सां गॾु तव्हांखे भगवान जी कृपा बि मिलंदी ऐं दुखड़ा दूर थींदा। त ॾाढी सरल तकनीक कि दवा सां गॾु हरि नाम। छो जो श्री कृष्ण भगवान ई त धन्वंतरी भगवान ठही आया ऐं उन्हनि जो हिकिड़ो नालो अथव महावैद्य। बोलो श्री महावैद्य भगवान की। त जेॾीमहिल तव्हां चओ था श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, त इहे महावैद्य जा नाला त खणो था। ऐं श्री धन्वंतरी भगवान जे केवल स्मरण सां ई रोग दूर थींदा आहिनि। इन करे कॾहिं बि दवा खाओ, अच्छा न खाइणी पए, इन करे बि नालो खणो कि दवा ॾाइण खाइणी न पए। बिना दवा खाए असां स्वस्थ रहूं। पहिरियों ई भगवान जी जय जयकार कयो, उन्हनि खे स्मरण कयो, 5 मिंट वेही करे शरण वठो त प्रभु मूंखे मिले। त इहा केॾी कृपा थी वेंदी भगवान जी, आहे कि न? चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। त धन्वंतरी भगवान असांजे तन खे बि स्वस्थ रखंदा आहिनि, मन खे बि स्वस्थ रखंदा आहिनि भगवान। और स्वस्थ जो शब्द जो अर्थ इहो तो स्वस्थ यानी असां निरोग रहूं, स्वस्थ रहूं, बढ़िया रहूं, कोई बीमारी न हुजे। ठीक है, यो बाहरियों अर्थ अथव। स्वस्थ जो असली अर्थ अथव स्व में स्थित रहूं, यानी पंहिंजे आत्म स्वरूप में असां कायम रहूं, पंहिंजे स्वरूप के समझूं। इन जो असली नालो अथव स्वस्थ रहणु। बोलो श्री धन्वंतरी भगवान की, श्री महावैद्य भगवान की।